थैंक यू सो मच भाऊ। थैंक यू भाउ, थैंक यू वेरी मच, थैंक यू। थैंक्स अ लॉट। तो दोस्तों तव्हां ॿुधो अहिड़े सेवादारी महेश धरामाणी साहब खे जे पंहिंजो पूरो जीवन हिकु नौकरी कंदे, घणी दफ़ा माण्हू छा थींदो आहे कि माण्हू सेवा कमनि में ईंदो आहे त पंहिंजी डेली लाइफ खे मिस करे छॾींदो आहे, पंहिंजा धंधा छॾे करे सामाजिक जीवन में सक्रिय थी वेंदो आहे, ऐं घणेई दफ़ा ॾाढियूं ॻाल्हियूं हुनखे सहणियूं पवंदियूं आहिनि। पर के अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजो गृहस्थ जीवन जो कमु सुठे नमूने कंदा आहिनि ऐं सेवा जो कमु ओतिरे सुठे नमूने कंदा आहिनि। त अहिड़ी शख़्सियत आहे महेश धरामाणी साहब। तव्हां ॾिसी रहिया आहियो सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शेवानी। दिस इज अ ब्रेक टाइम। सेवा में सिंधी सभिनि खां अॻियां अगरि आहिनि त लिखो यस। थैंक यू सो मच। ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ असांजे ॿियनि फनकारनि सां ॻाल्हाईंदासीं। थैंक्स अ लॉट। स्वागत आहे तव्हांजो वापसी हिकु दफ़ो थी वई आहे। ऐं मां वरी चवंदो आहियां इट्स अ फन एंटरटेनमेंट एंड नॉलेज शो। मुंहिंजे शो में अगरि तव्हां पोस्टर ॾिसंदव त मस्ती त मां तव्हां सां कंदुमि ऐं जीवन भर कंदुमि। अगरि मूंखे कुझु थी वञे त तव्हां पुठियां खिलजो ऐं टहक लॻाइजो, छो त मस्ती मुंहिंजे जीवन जो हिसो थी वियो आहे। त मस्ती त मां तव्हां सां ॾाढी कंदुमि, पर सेवा जे कमनि ते चर्चा कंदुमि। अॼु जो शो मां समझपूर रखियो आहे सेवा जे मथां। पर हाणे मस्ती जी ॻाल्हि निकिती आहे त पृथ्वी आइलाणी साहब असां सां जुड़ी विया आहिनि, सतना मध्य प्रदेश में आहिनि। उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचो, थोरी खिलम मस्ती ॻाल्हियूं करे वठूं। पृथ्वी भाई। ओ थोड़ो थोड़ो खिलण जरूरी आ, थोड़ो थोड़ो खिलण जरूरी आ, थोड़ो थोड़ो खिलण जरूरी आ, दुखन खे सिलण जरूरी आ। वेंदड़ जवानीअ में रुत मस्तानीअ में इश्क में फसण जरूरी आ। थोड़ो 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 खिलण जरूरी आ। मोहित भाई जय झूलेलाल। तव्हांजे शो खे प्रणाम थो कयां। आवाज मुझे सही अचे तो? क्या बात है, जोरदार आवाज तो अचे। अरे तव्हांजी शिकिल ॾिसी करे असांजो कम थी वियो। सही मां चरण वंदना मां चाह तो तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिबो, पर मुंहिंजे मन में हिकिड़ी ॻाल्हि अची। तव्हां जीअं चयो न भई आवाज़ अचे थो, के माण्हू स्क्रीन ते ॾिसी वेंदा आहिनि कम थी। जब पैसा बैंक में पिया हुजनि त मज़ो ईंदो आहे, भले ख़र्च कयूं न कयूं। त तव्हां स्क्रीन ते आयो, असांखे खोड़ मज़ो पियो अचे। न साईं अञा फन बाक़ी आहे, जाम मज़ो कराइणो आहे। मूंखे तव्हां मौक़ो ॾिनो आहे ऐं मज़ाक न आहे। मां मोहित शेवानी जे शो में आयो आहियां। तव्हां अॻिते ईअं कपिल शर्मा वांगुरु पुछंदा कयो, क्या आपने सोचा था कभी आप मेरे शो में आएंगे? मां थोड़ाए तो आया कि तव्हां मुंहिंजे शो में आयो। प्रतीक भाई तव्हां जिंदाबाद, सुठा फंक्शन। साईं मां ॾाढो थोराए तो आहियां राम जवाराणी साहब से। मां चरण वंदना तो कयां उन्हनि खे। असांजे सिंधी समाज जा भीष्म पितामह आहिनि। तव्हांजे शो में हिकिड़े ॼणे चयो हुयो ऐं मां बॉम्बे वञी करे उन्हनि जे चरणनि ते हथ थो लॻाइण चाहियां। छो त साईं चवंदा आहिनि हथ ईअं टच कबो आहे न साईं पारस खे, त साईं पत्थर बि सोन थी वेंदो आहे। ऐं मां धन्यवाद थो ॾियणु चाहियां साईं असांजे सतीश साईं जन खे, निशा भाभी जन खे, जेके हिन शानदार प्रोड्यूस करे रहिया आहिनि अहिड़े शो खे। मां तव्हां सभिनी खे इन करे साईं मां जेके तव्हांजे टेक्निकल जेके माण्हू आहिनि, छा नालो आहे हुननि जो, मनीष दलवी साईं, मां उन्हनि खे बि नमन थो कयां। शानदार टेक्नोलॉजी आहे तव्हांजी। मां ॿिया बि शो ॾिठा आहिनि, सभु सुठा लॻंदा आहिनि। मां सल्यूट थो कयां। तमामु बढ़िया माण्हू आहिनि ऐं ॾाढो सुठो करे रहिया आहिनि। ऐं साईं ॿियो मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि कि हे तव्हां अहिड़ो कुर्ब कयो आहे असांजे मथां। ही एॾो ॾुखियो समय जेको गुज़री रहियो आहे हिन जो कोरोना जो टाइम में, साईं सिंधी समाज खे ख़बर ई न पई आहे। असां खिलंदे खिलंदे इहो समय बितायो आहे। साईं अॻिते बि दया थिए, अहिड़ा शो जीवन भर हलणा खपनि। छो त मूंखे त कोई चवंदो सिंधियत ख़तम थी वेंदी, सिंधी भाषा ॿोली ख़तम थी वेंदी ऐं असां स्कूल खोलियऊं। साईं हे जीता जागता स्कूल आहिनि। मुंहिंजो वीडियो माण्हुनि वटि पहुचंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि साईं असां तव्हांजी वीडियो मां सिंधी ॿोली सिखंदा आहियूं। त तव्हांजे मोहित हिन शो मां असांजा ॿार वेठा ॾिसनि ऐं एॾो इंट्रस्ट सां ॾिसनि। अॼु टीवीअ खां वधीक मोबाइल थी वियो आहे ऐं मोबाइल असांजे हथ में आहे ऐं टेक्नोलॉजी असांजे हथ में आहे। हिक ॿिए खे पिया था ॾिसूं। मोहित मां तव्हांजे लाइ हिकिड़ो गानो चवंदुमि, छो त मूंखे तव्हांजी चेहरो बढ़िया लॻंदो आहे। सभिनि खां पहिरीं महिरबानी कयां, तव्हांखे जेतिरो लिखी ॾिनो तव्हां हुन खां वधीक सुठो ॻाल्हायो आहे मुंहिंजे बारे में।
नहले पे दहलो हुयो तो आई ताई कमाल आहे। मां तव्हांजो इंटरव्यू वठण थो चाहियां केॾी महिल, ॾिसो तव्हां सभिनी जो इंटरव्यू वरितो आहे, मां चाहियां थो केॾी महिल मां राम जवराणी साहब जो, सतीश जी जो, निशा भाभी जो, तव्हांजो, मनीष दलवी जो बि इंटरव्यू त कोई वठे, मूंखे तव्हां मौक़ो ॾियो, मां अहिड़ो शानदार इंटरव्यू वठंदुमि तव्हांजो। ॿुधो, पहिरीं हिन शो खां पोइ ॾाढा माण्हू इंटरव्यू वठण लॻा आहिनि, तव्हां वठंदव त मूंखे भाॼी विकिणणी पवंदी। न मां प्रोफेशनल न आहियां, तव्हां असांजे सिंधी समाज जा उहे रतन आहियो, मूंखे ॾाढी उमेद आहे तव्हां हर शइ में फनकार मञियल। तव्हां जंहिं महिल ॻाल्हाईंदा आहियो, मां ईअं तव्हांखे ख़ुशि नथो कयांव, तव्हांखे मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां यार हिन अंदरि डिक्शनरी काॾों थी अचे भई, वञे तूं ॻाल्हाईंदो। गॉड ब्लेस यू मोहित, मुंहिंजो नंढो भाउ आहे, मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे। तव्हां में सभु गुण आहिनि। कल्ह बि राम जवाराणी साहब चवनि पिया तव्हांखे सभु कुझु आहे तव्हां में, ऐं मुंहिंजी बि तव्हांखे ब्लेसिंग आहिनि, आशीर्वाद आहे। ऐं मां तव्हांजा, मूंखे तव्हांजा गिटा ॾाढा वणंदा आहिनि, नंढे भाउ जा। मां तव्हांखे हिकिड़ो गानो थो चई ॿुधायांव। मां वरी पृथ्वी भाई ये गिटा वणंदा आहिनि वारी ॻाल्हि मूंखे इन करे कोन वणंदी आहे। 5 साल पहिरीं मुंहिंजी घरवारीअ चयो गिटा वणंदा आहिनि, अॼु ताईं परेशान आहे। हाणे तव्हां था चओ मूंखे ये गिटनि ते मूंखे आरी फेराइणी पवंदी लॻे थो। अखिड़नि सां मुंहुं ते जादू यार करे वई, अखिड़नि सां मुंहुं ते जादू यार करे वई, मिंट में सुहिणा मुंहिंजी दिलड़ी फुरे वई, अखिड़नि सां मुंहुं ते जादू यार करे वई। ओ गिटा गढ़ा गढ़ा तुंहिंजा सूफ़न जहिड़ा, अखियूं तुंहिंजूं गहरियूं गहरियूं झील जहिड़ी, ओ झील झरने जहिड़ी, मिठड़ी ॿोलीअ सां मुंहुं ते जादू यार करे वई, मिठड़ी ॿोलीअ सां मुंहुं ते जादू यार करे वई। साईं सच थो ॿुधायांव, के माण्हू मोहे वठंदा आहिनि, तव्हांजो नालो ई मोहित आहे, ऐं अहिड़ो तव्हां मोहे वठंदा आहियो जो मूंखे ईअं लॻो, मुंहिंजा वीडियो त फेमस आहिनि, पर मां यार हिन शो में कॾहिं वेंदुमि, सच थो चवां, मां इहो सोचींदुमि। न तव्हां थैंक यू सो मच, तव्हां आयो। प्रतीक भाई मुंहिंजो सवाल आहे, हाणे मुंहिंजो सवाल तव्हां सां आहे कि कॉमेडी जेकी आहे उहो कंहिंखे खिलाइण सभिनि खां ॾुखियो कमु आहे। हूअं त तव्हां मां खिलाईंदा आहियूं त असांखे शायदि ॾुखियो कोन लॻंदो हूंदो, पर ॾाढनि माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त असां को चुटकुलो ॿुधाईंदा आहियूं, पोइ असां स्टेज था लहंदा आहियूं, जीअं मां कॾहिं घरवारीअ ते, कॾहिं ॾाॾे ते, पोइ माण्हू पुछंदा आहिनि सच में तव्हां सां गॾु ईअं थियो हुया? त हिकिड़ो माण्हुनि जो सवाल ईंदो आहे कि सच में थींदो आहे ईअं? त तव्हांजे जीवन में कहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं थियूं आहिनि, ज़रूरु दर्शकनि खे ॿुधायो प्लीज़। छा ॻाल्हि चई थो साहब, मुंहिंजे मन जी ॻाल्हि, मां इन ई ॻाल्हि ते अचण वारो हुउमि। मोहित भाई, जीअं तव्हां थोड़ी देरि पहिरियों चयो कि असांजी ज़िंदगीअ में हाणे कॉमेडी थी वई आहे, ऐं साईं मां तव्हांखे सच थो ॿुधायांव, अहिड़ी कॉमेडी थी वई आहे साईं। मां कॉमेडी करण लॻुमि, मां वीडियो ठाहिण लॻुमि, मां 2-3 फिल्मूं बि ठाहीमांव थी, भॼी वियोमि साईं शादीअ खां पोइ बॉम्बे, घर वारी बि पेके हली वई, चई मां अहिड़े माण्हू सां रहंदमि ई न, फिल्मी फ़क़ीर आहे, ऐं कंहिंजो कोई भरोसो त आहे कोन, पर साईं वठी आयोमांसि, वरी वापसि मनाए हथ पेर जोड़ियामांसि। हाणे मां हिकिड़ी आइडिया लॻाई कि भाई मां पंहिंजी घरवारी खे ख़ुशि कीअं कयां साईं, मां हुनखे कॾहिं कॾहिं वीडियो में शामिल कयो आहे, कॉमेडियन थी वई आहे उहा बि साईं। त मां तव्हांखे ॿुधायां, घर में अहिड़ी कॉमेडी थींदी आहे, मसलन जीअं मूंखे मथे में सूर हूंदो न, मोहित भाई मां चवंदुसि मथे में सूर आहे, चवंदा अच्छा मथे में सूर आहे, अञा हणो मथो, पहिरीं तव्हांखे चवां भई मथो न हणो, मथो खाई था वञो माण्हुनि जो त मथे में सूर त पवंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी त अच्छा मां ओरिजिनल ॻाल्हियुनि ते कॉमेडी कंदो आहियां मोहित भाई। मां हमेशह मुंहिंजी ज़िंदगीअ में एॾी घटनाऊं, सुठियूं घटनाऊं थींदियूं रहंदियूं आहिनि, मां डेली थी थियनि। हाणे ट्रोजियूं अञा मां तव्हांखे सच थो ॿुधायां, मां किरी पियुमि, अच्छा वेंदा, मुंहिंजो पुटु चवंदो आहे कार में वेंदो कर, मूंखे एक्टिवा हलाइण जो शौक़ु आहे, ऐं सची थो ॿुधायां, ट्रोजियूं ॾिसो मां ईअं एक्टिवा ते वञा पियो त हथ में पेर में धकु लॻी पियो, किरी पियुमि। असां वटि अहिड़ा नमूना अथव, ऐं असांजे सतना जेको आहे मध्य प्रदेश पासे में साईं, असांजे चित्रकूट आहे, ईअं बंदूक टंगे माण्हू ईअं हलंदा अथव, बंदूक टंगे, त मां पंहिंजे लॻे 30-40 जी स्पीड में वञा पियो साईं। हाणे 30-40 जी स्पीड में मां त आराम सां वञा, मूंखे लॻो बसि दुकान अचण वारो आहे, साम्हूं हिकदमि अचानक हिकिड़ो यमराज ॾेखाम अची वियो मूंखे, ईअं अचानक बंदूक टंगियल, साइड में ईअं कन में फोन लॻल, अलाए में गुम थी वई, अलाए छा अची वठी ठोके मूंखे ठका साईं। मां वञी होॾे कुरम मोहित भाई, गाॾी मुंहिंजी होॾे, ऐं हुनखे ॾिठुमि त हुनजी बि बंदूक होॾे, धोती साईं पातल, नारंगी कलर जो बूट पातल, असां वटि नमूना अथव वॾा वॾा करोड़पति, नारंगी कलर जो बूट, धोती खुली वसि, बंदूक होॾे वञी पियसि। मां उथियुमि, मां चयो भाई साहब हमको माफ कर दीजिए, गलती हो गई। चई गलती तो मेरे से हुई है, मैं फोन पे बात कर, आपकी कौन सी गलती हो गई? मैं नहीं, हमारे को इस रोड में आना ही नहीं था, हमको पहले मालूम होता, आप इधर आ रहे हो, मेरे को आना हथ पेर जोड़े साईं, रत पई वए मोहित भाई। मां आयुमि घर में,
चाहिए हम आपकी पट्टी करा देते। मां चयो न भाई, मैं अपनी पत्नी का इकलौता पति हूं, मैं जा रहा हूं अपने घर, अब मां वेंदुमि घर में तो पट्टी बट्टी कंदी। ॿी ॾिसो कॉमेडी कीअं थी थिए, सची थो ॿुधायां। ॿाहिरों ई आवाज़ ॾिठोमांसि, जया ओ जया, मां किरी पियो आहियां। त आवाज़ कहिड़ो थी ॾिए अंदरों रंधिणे मां। चई हिन उमिरि में बि किरो था पिया, हीअ कोई उमिरि आहे किरण जी? हाणे ॿुधायो सही। हाणे पुट हद थी वई यार। मां पंहिंजी घराड़ीअ खे हिकु दफ़ो ईअं ई चयो, जीअं तव्हां किरिया मां किरंदो रहंदो आहियां। मां पंहिंजी घराड़ीअ खे चयो, हेमा मां किरी पियो आहियां, तई अञा घणो किरंदो बाक़ी से अञा घणो किरंदो। वाह, क्या बात है। मां ॿुधायां ॾाढी महिमा निराली आहे। मां पंहिंजी घरवारी से असां लॉकडाउन में ॾाढो मज़ो कयोसीं, एॾो क्वालिटी टाइम माण्हू खे मिलियो आहे। हाणे बि अॻिते संभाले हलणो आहे। पर रसोईअ में वियासीं साईं, बढ़िया बढ़िया भाॼियूं ठाहिण सिखियासीं। मां पोहा ठाहिण सिखियुमि, चांहि ठाहिण सिखियुमि मोहित भाई। पर चांहि में बि क्वालिटियूं ॿ टे भाई। अगरि चांहि तव्हांखे बढ़िया ठाहिणी आहे त उफ़ाम जे जेॾी महिल जीअं रझण वारी हुजे तेॾी महिल तव्हां अदरक विझो। इहा ॻाल्हि मां सिखियुमि साईं। ऐं पुदीने वारी चांहि बि ठाहिण सिखियुमि, ॾाढी बढ़िया बढ़िया ॻाल्हि सिखियुमि। हा, पुदीने वारी चांहि थींदो आहे मोहित भाई, पोइ ॿुधाई न मां जंहिंमहिल शो ख़तम थी वञे। हा, हुनजा वरी 4 जल कटंदा आहिनि। पोइ साईं, पोइ मोहित भाई मां कोशिशि कई फुल्को वेलण जी। पर साईं फुल्को पहिरें ॾींहुं त ईअं वेलजो जीअं भई भारत जो नक्शो। वरी साईं ॿिए ॾींहुं त मूंखे घरवारी सेखारियो, उहा बि सेखारे पई भई मथां शेवा मूंखे अञा ॾे साईं। बसर कटे था ॾियूं, भाॼी ठाहे था ॾियूं, फुल्को बि चाहे थी साईं पचायूं। साईं 2-3 ॾींहं मां सची थो ॿुधायां, पोइ हिते सतीश जी ऐं आदरणीय साईं राम साहब बि ॿुधंदा हूंदा, ॿुधनि ध्यान सां। नारीअ जी महिमा अथव। 3-4 ॾींहं सेखारियईं फुल्को पचाइण। त मोहित भाई मां सिखी वियुमि, पर खाइण खां पोइ असली मज़ो न आयो साईं। असली मज़ो न आयो साईं। मां सम्झी वियुमि कि हीअ जो कमु आहे न साईं, हीअ हिकु माउ जो आहे, हिकु पत्नीअ जो आहे। छो त उहो हुन में ममता विझंदी आहे, ममता। क्या बात। ऐं अहिड़ो मोइण ठाहींदी आहे साईं, असांजी माउ या असांजी पत्नी, उहो मोइण जेको ठाहींदी आहे न, त उहो मोइण जेको आहे हुन में भाव हूंदो आहे। रोटी सां फुल्को पची खाईंदा आहियूं, पेट भरजंदो। असां मर्दनि जो कमु न आहे। पोइ मां हिकिड़ो गानो वरी ॻायोमांसि, मूंखे चरणनि में जॻह ॾे ओ मुंहिंजी प्यारी घर वारी, मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी, ओ मुंहिंजे रोम रोम में नालो आहे तुंहिंजो घर वारी, मूंखे चरणनि में जॻह ॾे मुंहिंजी प्यारी घर वारी। पर साईं गानो बि ॻायोमांसि, तंहिंखां पोइ बि क़दुरु न, धकु लॻो तॾहिं बि क़दुरु न। हाणे इन्हनि जी माई अगरि बीमार थिए, पोइ अड़ी सुनीता तू आई नहीं आज, अच्छा बुखार, चरी तेरे को पहले बताती थी ना, गोरी देती थी ना मैं। अरे भाभी गोरी तो देती थी, मैं गिर गई हूँ आज। अरे गिर गई है, बिना पगली मेरे को बताती थी ना, तेरे को मलम लगाती थी। अहिड़ो मूंखे साड़ वठे, मां चयो हुनखे मलम लॻाईंदी, हुनखे साईं गोरी बि ॾींदी, असां हिन खां बि छुट। पोइ मां वरी हिकिड़ो गानो ॻायोमांसि साईं। साईं ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां सनान कोठी जो सिंगर आहियां साईं, ॻाईंदो बि आहियां मां। वरी मां हिकिड़ो वरी गानो ॻायो। तव्हां जे नमूने ॻाए रहिया आहियो, तव्हांखे चवण जी ज़रूरत कोन्हे, असां सम्झी वियासीं। हा साईं, बाथरूम में मां वञी करे 2-3 कलाक कॉमेडी सोचींदो आहियां। पोइ मुंहिंजी घरवारी पुछंदी आहे, थी वियो अथव, नेरनि तयारु अथव? पर तॾहिं बि मूंखे असर न थींदो साईं। कॉमेडी आहे, कीड़ायूं साईं। बाथरूम में अहिड़ा आइडिया ईंदा आहिनि मोहित भाई, मां तव्हांखे छा ॿुधायां। दुनिया जी श्रेष्ठ जॻह अथव। अञा 2 कलाक गुज़री वञा, मूंखे ख़बर ई ॿुधायो प्रतिभा जी, पहिरीं ॿुधायो त तव्हांखे लाइव असां बाथरूम मां ई कयो आहे न, अजब हाल में खणी आया आहियूं। अच्छा, सभिनी दर्शकनि खे चवां थो वधि में वधि शेयर कयो साईं। सभिनी खे चवां थो ॾाढो में ॾाढो शेयर कयो, मज़ो ईंदो साईं। ॿी ॻाल्हि ॿुधो, वरी थोरी देरि खां पोइ अचे, ॿुधो था अलाए हिन भाईअ खे छा थियो आहे, मंझंदि जी रोटी थी वई अथव, हाणे निकिरंदव। तंहिंखां पोइ बि साईं मां न निकिरां। केॾीमहिल जीअं तव्हां जहिड़ो कोई शो या कोई वीडियो ठाहिणो हूंदो आहे न, ॾाढी हालत ख़राब थींदी आहे। पोइ वरी चवंदी आहे विहाणो ॾेई वञांव, सुम्हो ते कंबल बंबल ॾेई वञांव। थैंक यू सो मच प्रतिभा भाई, थैंक यू सो मच। यस, त मां अञा ॻाल्हायां, मुंहिंजो टाइम त आहे न साईं मूंखे? न टाइम पूरो आहे। ॿिया महिमान आहिनि, उन्हनि खे तव्हांखे वरी खणी ईंदासीं, अञा वरी ॻाल्हाईंदासीं। बढ़िया बढ़िया ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि मूंखे।
हाँ पक पक तव्हांखे खणी ईंदासीं। थैंक यू सो मच प्रतीक भाई, तव्हां असां सां गॾु जुड़ियो। ऐं हिकिड़ो मैसेज ज़रूर ॾेई वञो, छो त शो जो असांजो कलाक जो टाइम फिक्स आहे, तव्हां सां गॾु त पूरो शो करे सघिजे थो, तव्हां ॾेढो मटेरियल आहे। अच्छा ऐं मां चाहींदुमि हिकु ॾींहुं तव्हां अची करे मुंहिंजो इंटरव्यू वठो, तव्हां चाहियो त हींअर ई वठी छॾियो, मां एतिरो सवाल ईंदोमांव। पुछी अॼु मूंखे पूरा। हिकिड़ी ॻाल्हि मतां टाइम न बचियो, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे बसि हिकिड़ी लाइन चवणी आहे, चवां? ॿुधायो ॿुधायो हुकुम प्लीज़, हुजे ॿुधायो त। प्लीज़, ॿुधायो साईं, प्लीज़ मां प्लीज़। हुन नारीअ खे नमन थो कयां, पूरे दुनिया जो हे शो माण्हू ॾिसनि था। हिकु नारी, हिकु परिवार में 15 माण्हू 10 माण्हू बि थींदा आहिनि, पर घटि में घटि 4-5 माण्हू त थींदा आहिनि साईं। हिकु वेले ते 4 फुल्का माण्हू कोई खाईंदो हूंदो, 5 माण्हू 20 फुल्का, 3 वेला थींदा आहिनि, 3 वेलनि में 60 फुल्का, महीने में 1800 फुल्का, साल में 21,600 फुल्का। हिकु नारी, असांजी माउ, असांजी पत्नी, ता उम्र हिकु माण्हू जी 70 वर एवरेज उम्र थींदी अथव, 70 वरनि में 15,12,000 फुल्का ठाहींदी आहे साईं। हिकु नारीअ खे, उन माउ खे मां सलाम थो कयां। वाह 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 15,12,000 फुल्का, इहो मुंहिंजो रिसर्च अथव साईं। क्या बात है, क्या बात है। वाकई तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि चई प्रतीक भाई। ऐं वरी तव्हां सां गॾु जुड़ंदासीं। नारीअ जो सम्मान आयो, नारीअ जो सम्मान असांखे करिणो आहे। थैंक यू सो मच प्रतीक हलाणी साहब असां सां गॾु जुड़ण लाइ। दोस्तों तव्हां टाइम ॾिसी हुजेव रहिया त मूंखे ॾिजो सोगो, 2 मिंट बस। जरूर 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 जुड़ंदासीं, जरूर जुड़ंदासीं, तव्हां जुड़ी रहो। सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शेवानी। जीअं त हिननि चयो, हिकिड़े सुठे शाइर लिखियो आहे, जॾहिं हिसाबिया थियनि घर विराइजी पियो वञे, त हिकिड़े जे हिसे में जेॾी महिल मां आई त हुन सुठो लिखियो कि किसी के हिस्से में घर आया, किसी के हिस्से में दुकान आई, मैं सबसे छोटा था, मेरे हिस्से में मां आई। त जंहिंजे हिस्से में मां थी अची वञे त उहो वाकई उहो धनवान आहे, उन वटि सभु कुझु आहे। दोस्तो तव्हां हुन शख़्स सां ॻाल्हायो जंहिंजी मां हींअर हिन दुनिया में न हुजे, जे वटि आहे, हूंद जो क़दुरु हूंदो आहे। ऐं उन खां पोइ असांखे लॻंदो आहे कि कीअं असां पंहिंजे माउ खे जेके मिस करे रहिया आहिनि उन्हनि खे असां चरण वंदन था कयूं, छो त माउ आहे त माउ हुजण जा जेके असांखे आसीसूं आहिनि, दुआऊं आहिनि, इहे ॾाढियूं वॾियूं आहिनि। त मां दुनिया जी हर माउ खे प्रणाम थो कयां। अगरि कंहिंजी माउ हीअ दुनिया छॾे मथे पहुची वई आहे, माना ईश्वर और उते अगरि हुते बि आहे त उतां बि असां ॿारनि जे मथां आसीस करे। निश्चित ई माउ जे हूंद सां घर कंप्लीट आहे, समाज कंप्लीट आहे, देश कंप्लीट आहे। त असां सभिनी माताउनि खे प्रणाम था कयूं। ऐं हाणे असां सां गॾु न्यूयॉर्क मां जुड़ी विया आहिनि जगदीश काकवाणी साहब। मां चाहींदुमि उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचो। कीअं नमूने 30-40 सालनि खां न्यूयॉर्क में रही करे सिंधी संस्कृति, साहित्य ऐं कला खे बचाए रहिया आहिनि। मां चाहींदुमि काकवाणी साहब खे स्क्रीन ते खणी ईंदा। जय साईं झूलेलाल। जय साईं, मज़े में आयो? साईं कृपा है, बस भगवान जी आसीस। क्या बात है, क्या बात है। जगदीश जी, न्यूयॉर्क में रही करे सत्यनारायण मंदिर जा प्रेसिडेंट त तव्हां आयो ई आहियो। तव्हां संस्कृति ऐं साहित्य खे उते बचाए रहिया आहियो, पंहिंजे रीति रिवाजनि खे बचाए रहिया आहियो। तव्हां इहो ज़िम्मो खयो, तव्हांजे पुठियां सॼो न्यूयॉर्क आहे ऐं हाणे यूएसए बि चवां त का वॾी ॻाल्हि न आहे। त तव्हांजे मन में इहो कीअं आयो? छो त माण्हू त पंहिंजो देश छॾे उते कमाइण वेंदा आहिनि, तव्हां ब्रॉन एंड बॉटम इन दिल्ली हुते पहुता ऐं समाज सेवा जे कम में कीअं लॻी वियो साईं? पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां हिकु क़िस्म सां मुंहिंजी 40 साल अमेरिका में मुंहिंजा पूरा थिया आहिनि ऐं तव्हां मूंखे अॼु हिते घुरायो आहे, ऐं उहो बि सेवा जे कार्यक्रम में। अॼु तव्हांजो जेको अॼु जो कार्यक्रम आहे उहो सेवा ते समर्पित आहे। जी त ॾाढी मूंखे प्रसन्नता, ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे कि सेवा जा कार्य जेके असां हिते करे रहिया आहियूं, ऐं मूंखे उन कार्यक्रम में घुराए करे सत्यनारायण मंदिर जे बिहाफ ते ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे इहा। ऐं सत्यनारायण मूंखे हिते टाइम त काफ़ी थी वियो, 40 साल थी विया आहिनि। जॾहिं हिते मां आयुसि तॾहिं अहिड़ी काई मन में ॻाल्हि कोन हुई। पंहिंजी एजुकेशन पूरी करे दिल्ली मां हिते आयुसि ऐं अची करे पंहिंजे जीअं कमकार में माण्हू लॻी वेंदा आहिनि, तीअं मां बि लॻुसि। ऐं सभिनी खां पहिरीं ककवानी परिवार में मां हिते आयो हुउसि ऐं उनखां पोइ मूंखे हिन ॻाल्हि जी बि ख़ुशी आहे कि मां परिवार जे घणनि ई सदस्यनि खे हिते घुराए सघियुसि ऐं उहे अमेरिका में सेटल थिया ऐं तमामु सुठे तरह सां सेटल्ड आहिनि। पंहिंजे लाइ त हर को जीअंदो आहे, पर ॿियनि लाइ, ॿियनि खे कुझु समाज सेवा में या परिवार जी सेवा में या ॿियनि खे कुझु मदद करे सघिजे त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि थींदी आहे। एक्चुअली मां हिन ॻाल्हि में बिलीव कंदो आहियां कि मदद त भॻवानु सभिनी जी कंदो आहे, भॻवानु सभिनी जी सहायता कंदो आहे, भॻवान ई सभिनी जी मदद कंदो आहे। असांखे तव्हांखे त सिर्फ़ु निमित ठाहींदो आहे ऐं भॻवान जी जेका भॻवान जो निमित ठहणु, परमात्मा जो निमित ठहण बि इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहा परमात्मा जी विशेष कृपा हूंदी आहे उन्हनि माण्हुनि ते जेके
जिन खे भॻवान इन ॻाल्हि सेवा जे कार्य में निमित बणाईंदो आहे या कंहिंखे बि मदद करण जे मामले में निमित बणाईंदो आहे। मदद इंसान करे त सचे दिलि सां करे ऐं सेवा बि करे त सचे दिलि सां करे। इहो ई दिमाग़ बिल्कुलु इहो ई ख़्यालु शुरूअ खां असांजे वॾनि असांखे संस्कार ॾिना। ऐं हिते जीअं शुरूआति हिते आयासीं 1980 में मां आयो हुउसि 13 जुलाई ते, सुभाणे जीअं 40 साल थींदा। त पहिरीं त पंहिंजो जेको पंहिंजो माण्हू हर को ईंदो आहे हिते सेटल थियण जी कोशिशि कंदो आहे, मां बि उहो ई पियो कयां। ऐं पोइ जीअं जीअं संपर्क थींदो वियो पंहिंजे यार दोस्तनि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे माइटनि सां, या सत्यनारायण मंदिर पहिरीं कोन हो। सत्यनारायण मंदिर 1987 में खुलियो। उन खां पहिरीं जेके असांजा वॾा हुया मंदिर जा, उहे हिक क़िस्म जो भिटकंदा ई हुआ। कॾहिं किथे गुरुद्वारे में वञी आसा दीवार कंदा हुया, कीर्तन कंदा हुया, कॾहिं कंहिं मंदिर में कंदा हुया, कॾहिं कंहिंजी बेसमेंट में वञी कंदा हुया। पोइ इहो वीचार आयो मन में वॾनि जे कि छो न पंहिंजो सिंधी स्थान पंहिंजो ठाहिजे, जिते सभु सेवा कार्य थी सघनि, जिते सिंधी पाण में जुड़ी सघनि ऐं सिंधियुनि जो हिकिड़ो स्थान पंहिंजो हुजे ऐं अहिड़ी जॻह ते हुजे जिते कि सिंधी पॉपुलेशन घणी हुजे। त इन वीचार सां ई सत्यनारायण मंदिर जी स्थापना 1987 में थी, क्वींस में, जैक्सन हाइट्स जे एरिया में, जेको प्राइम सिंधी एरिया आहे, इंडियन भारतीय एरिया आहे। त उते इहा स्थापना थी। जेको जहिड़े नमूने मंदिर स्थापित कयो वियो, तमामु प्रसन्नता जी ॻाल्हि इहा आहे कि गुर मंदिर जे रूप में इहो स्थापित थियो। मंदिर में या त भॻवाननि जा प्रतिमाऊं हूंदियूं आहिनि या गुरु ग्रंथ साहिब जी जो प्रकाश हूंदो आहे, पर असांजो सत्यनारायण मंदिर जेको आहे उहो गुर मंदिर जे रूप में स्थापित थियो। जीअं ई मंदिर में साम्हूं बिल्कुलु गुरु ग्रंथ साहिब जो प्रकाश आहे ऐं बाक़ी सभु देवी देवता जी प्रतिमा। जगदीश जी, मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे। मां बि युवा आहियां, मुंहिंजे मन में युवा हूंदे हिकिड़ो सुवाल थो अचे कि जगदीश काकवाणी साहब उमिरि जे हिन पड़ाव ते बीह करे चवनि था कि मंदिर टिकाणा ऐं हू सभु त सही आहे, पर जॾहिं तव्हां 87 जी ॻाल्हि जॾहिं चओ था, तव्हां जॾहिं स्टेब्लिश थिए पियो, अॼु तव्हांखे छा थो लॻे न्यूयॉर्क जो उहो सिंधी युवा, छो त असां कोशिशि कंदा आहियूं युवाउनि खे खणी अचूं, पर असांखे नाला तव्हांजा साम्हूं ईंदा आहिनि। तव्हां दिलि सां ओतिरा ई युवा आहियो, पर असां एज वाइज़ ॻाल्हि कंदा आहियूं। त तव्हांखे छा थो लॻे जेके एग्ज़िस्टिंग हुते परिवार आहिनि, जीअं तव्हां आहियो, तव्हांजो छोकिरो हूंदो, हुनजा ॿार थींदा, तव्हांजा पोटा थींदा, या ओवरऑल जेके ॿिया परिवार आहिनि हुते, युवाउनि जो केतिरो समर्पण आहे हुन संस्कृति ऐं साहित्य जे लाइ? जेतिरो तव्हां सोचो था, तव्हांखे ॿुधी मूंखे लॻे थो कि मां ब्लेस्ड आहियां कि तव्हां न्यूयॉर्क में रही करे अॼु इंडिया जे हिन शो में तव्हां पंहिंजियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो। पर मुंहिंजी इहा इच्छा आहे कि अचण वारी पीढ़ीअ लाइ असां केतिरो तयार करियो आहे, इहो ज़रूरु तव्हां ॿुधाईंदा। असांजी इहा ई कोशिश आहे मंदिर जे स्थापित करण जो रीज़न बि इहो ई हो कि सिंधी ॿोली असांजी क़ाइमु रहे, सिंधियत क़ाइमु रहे ऐं सिंधी जेके उत्सव आहिनि उहे मल्हाईंदा रहूं। ऐं जीअं जहिड़े नमूने मंदिर स्थापित थियो, उन में असांजे सिंधी इष्ट देव, असांजो सिंधी झूलेलाल साईं, भॻवान झूलेलाल जी प्रतिमा बि लॻाई वई, उनजी स्थापना थी। ऐं सिंधी संत साईं टेऊंराम महाराजनि जी प्रतिमा बि स्थापित कई वई। भगत कंवरराम जी मूर्ति, उनजी प्रतिमा बि स्थापित कई वई। जेके जीअं गुरु ग्रंथ साहिब आहिनि ऐं जीअं सिंधियुनि जो गुरु नानक में बि ॾाढो विश्वास आहे, त उहे सभु झूलेलाल साईं जी मूर्ति बि अहिड़ी प्रमुख स्थान ते स्थापित थी आहे। ऐं असां जेके सिंधियुनि जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं, सिंधियत खे वधाइण लाइ, युवाउनि खे जोड़ण लाइ जेको असां प्रयास कंदा आहियूं, सिंधियुनि सभु असां ॿिया जेके उत्सव बि मल्हाईंदा आहियूं, जेके वॾा वॾा फेस्टिवल्स आहिनि, जेके हिंदू फेस्टिवल्स आहिनि, उहे बि मल्हाईंदा आहियूं। साईं गुरु नानक देव जी जो जन्म दिवस बि ॾाढे उत्सव सां वॾे स्केल ते मल्हाईंदा आहियूं। सिंधी संतनि खे समय समय ते मंदिर में घुराईंदा आहियूं।
जीअं सिंधियत सां जुड़िया रहनि सभु। जगदीश भाई, मूंखे जेतिरो तव्हां सां ॻाल्हाए करे हींअर 5-7 मिंट 10 मिंट निकिता आहिनि तव्हां सां ॻाल्हाईंदे, मूंखे एतिरो सम्झ में अचे थो कि असां धर्म जे प्रचार में लॻल आहियूं, धर्म खे कीअं डेली लाइफ में इंटीग्रेट करे सघूं। हिकिड़ी सुठी चौपाई आहे, धीरज धर्म मित्र अरु नारी आपति काल परखते चारी। त जेॾी महिल असांखे भॻवान में कमु पवंदो आहे, तव्हां मां आपातकाल जेॾी महिल इमरजेंसी थींदी आहे, का जीवन में तकलीफ़ थींदी आहे, त असां भॻवान जे दर ते डुकंदा आहियूं। पर चवंदा आहिनि कि दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई, सुख में जो सिमरन करे तो दुख काहे को होए। त तव्हां सां इहो सवाल आहे कि हुते रही करे इंडियन सिंधी सां तव्हां कंहिं नमूने कनेक्टेड आहियो ऐं कंहिं नमूने तव्हां सेवा जा कम, जो त मंदिर जी सेवा करण में त मुंहिंजो विश्वास आहे मां कंदो पायां, पर वरी असां जे शो जी शुरूआत कई नर सेवा, माण्हूअ जी सेवा में तव्हांजो घणो विश्वास आहे, इहो पुछणु चाहींदुमि। बिफोर वी लीव, मुंहिंजो ही सेकेंड लास्ट क्वेश्चन तव्हां ते आहे, ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे। मां बसि इहो थो पुछणु चाहियां कि नर सेवा में तव्हांजो घणो विश्वास आहे ऐं तव्हां कंहिं नमूने जुड़ियल आहियो? सेवा जा कार्य जेके आहिनि, जीअं भई मंदिर आहे, मंदिर में रिलीजियस प्रोग्राम्स त थींदा ई आहिनि, उन सां गॾु कम्युनिटी सर्विस जा जेके कार्य आहिनि, जंहिंखे सेवा जा कार्य चई सघजनि था, त उहे मंदिर जे प्लेटफॉर्म तां ही असां करण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं जेको मंदिर, जीअं असांजो सत्यनारायण मंदिर आहे, हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु चाहींदुसि, चांद और सूरज कभी मिलते नहीं, नदी के किनारे कभी एक होते नहीं, करोड़ों क्या बात करें, मेरे दोनों पांव कभी साथ चलते नहीं। वाह, मंदिर बनाना तो आसान है, लेकिन मंदिर में सबको साथ लेकर चलना, सबके दिल में मैत्री भाव बना के रखना आसान नहीं है, बहुत मुश्किल कार्य है। हिन साईं शो जे माध्यम सां मां पंहिंजे मंदिर जे सभिनी सेवादारियुनि खे, असांजे मंदिर जा जेके सेवादारी आहिनि, सॼे, मां त हमेशह मंदिर में बि इहे ॻाल्हि चवंदो आहियां पंहिंजी स्पीच में समय समय ते, कि असांजे मंदिर जा जेके सेवादारी आहिनि, विश्व जा सभिनी खां वधीक श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ सेवादारी आहिनि। अॼु इन शो जे माध्यम सां मां पंहिंजे सभिनी मंदिर जी सेवादारियुनि खे ऐं सभिनी मंदिर जे ट्रस्टीज़ खे ऐं सभिनी मंदिर जी संगत खे नमन करणु चाहींदुसि, दिलि सां हार्दिक शुभकामनाऊं ॾियणु चाहींदुसि, जिन मंदिर खे एतिरो सुंदर रूप ॾिनो आहे। हींअर जीअं तस्वीरूं तव्हां ॾेखारो पिया मंदिर जूं, जी जी जी, बिल्कुलु ई इन, जी जी, त मंदिर में जेके कार्य थी रहिया आहिनि, हाणे मूंखे मंदिर सां जुड़े अबाउट 30 साल थी विया आहिनि, ऐं मंदिर में जेके कार्य थी रहिया आहिनि उहे, उन में जीअं सिंधियत जो छा आहे हथु आहे, सिंधियत जो कीअं प्रमोट कजे, उन लाइ जेके असां सिंधी संत घुराईंदा आहियूं, जीअं भई सिंधी साधु समाज जा जेके अध्यक्ष आहिनि, महामंडलेश्वर स्वामी हंसराम साहिब जी, उन्हनि खे असां हर साल ऑलमोस्ट घुराईंदा आहियूं। साईं जशन वासवानी साहिब, साईं जशन वासवानी जी जो नालो खणंदे ई उन्हनि जी सुंदर मुस्कुराहट भरो चहिरो साम्हूं अची थो वञे पियो, त उन्हनि जेसि ताईं उहे स्वस्थ हुआ, उहे बि मंदिर में अची असांखे दर्शन ॾींदा हुया। ऐं जेके साईं टेऊंराम पंथ जा बानीकार आहिनि, गदीसर आहिनि, साईं भगत प्रकाश जी महाराज, साईं देव प्रकाश जी महाराज, उन्हनि खे बि घुराईंदा आहियूं। मंदिर में एतिरी शक्ति आहे कि जेके बि संत या जेके बि कलाकार मंदिर में आया आहिनि, उहे तमामु सुठी अॻियां तरक़ी करे विया आहिनि। ऐं उहे पंहिंजे पंहिंजे नमूने में, जीअं काजल चंदीरमानी जी तव्हां जी जी जी, उहे बि असांखे मंदिर में अची करे असांखे वाकई जगदीश भाई, तव्हां जेको चई रहिया आहियो कि मंदिर खे सुठे नमूने जेके सेवादारी आहिनि, तव्हां हिकिड़ो अखर कयो कि विश्व में सर्वश्रेष्ठ आहिनि। मां चाहियां थो जेको सेवादारी जिते बि वेठो आहे, उहो अगरि मध्य प्रदेश जे कंहिं कुंड में वेठो आहे त उहो बि सर्वश्रेष्ठ आहे, न्यूयॉर्क में वेठो आहे उहो बि सर्वश्रेष्ठ आहे, सेवा में जेको अॻियां अची वियो आहे उहो सर्वश्रेष्ठ आहे। मां तव्हांखे थैंक यू थो चवां, तव्हां असांजे हिन शो में जुड़िया। मां चाहींदुमि असांजे प्रोड्यूसर्स सतीश जी, निशा जी, सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी जी तरफ़ां उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचो, डॉक्टर राम जवाराणी साहब खे खणी अचो, ऐं गॾोगॾु माफ़ी चाहींदुमि, गॾोगॾु असांजे महेश दारावाणी भाउ खे बि स्क्रीन ते खणी ईंदा। मां चाहींदुमि हिकु दफ़ो पहिरीं असांजा सतीश जी थैंक्स चवनि ऐं पोइ राम साहब थैंक्स चवंदा। सतीश जी, ऑल योर्स। नमस्कारम जगदीश ककवानी जी, असांजे मंदिर जो चङो मूं असां ॿुधो आहे, ऐं उते असांजा घणा ई असां न्यू जर्सी मां उहे बि ईंदा आहिनि इन मंदिर में। ऐं रियली जंहिं हिसाब सां तव्हां सेवाऊं करे रहिया आहियो,
तमामु सुठी ॻाल्हि आहे। सभु आर्टिस्ट जेके अचनि था उते इंकरेज कयो था ऐं आसीसूं ॾियो था। साईं रहमत कंदो, अञा बि सेवा में अॻियां हथ वधंदो वेंदो। सिंधीअ जी ॻाल्हि थी त महेश चंद्र जो नालो खणण बिना उहो इनकम्प्लीट आहे। त महेश चंद्र सां उन्हनि परिवार सां असां जुड़ियल आहियूं दादा गोपचंद्र जे माध्यम सां। दादा गोपचंद्र जो परिवार असांजे मंदिर में हर महीने अची करे चंड जी राति जो कार्यक्रम कंदा आहिनि, झूलेलाल जा मेला लॻाईंदा आहिनि चेटी चंड जा। इहो आरती, हरेश, अनिल दादा सभु तमामु सुठी जी जी। सतीश जी, महेश जी बस सां जुड़ियल आहिनि, महेश जयरामाणी साहब। जगदीश जी खे हिकिड़ो प्रणाम कंदुसि। जंहिं हिसाब सां तव्हांजी संस्था, तव्हांजी चैरिटेबल ऑर्गेनाइजेशन एॾा सुठा कम करे रही आहे सॼी दुनिया में, सॼी हिंद सिंध में तव्हां इहे वाक़ुफ़ आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट हूंदी सॼे व्यूअर्स खे, जेके सॼी दुनिया में एसोसिएशन ऐं चैरिटीज़ ॿुधी रहियूं आहिनि, त असां सभई हिक हिसाब सां तव्हां सां जुड़ूं ऐं जेतिरो असांजो योगदान थी सघे उहो तव्हांजी चैरिटी सां योगदान कयूं, जीअं इहे सेवाऊं सभिनी खे, सॼी दुनिया खे तव्हां ॾेई सघो। ऐं जंहिं हिसाब सां तव्हां इहो एॾो सुठो प्लेटफॉर्म ठहियल आहे तव्हांजो, साईं रहमत कंदो, इहा सेवा सभिनी खे पहुचंदी ऐं सभिनी ज़रूरतमंद खे सुठी ॻाल्हि। थैंक यू वेरी मच। ऐं असां पंहिंजी जेके जीअं भई सत्यनारायण मंदिर में जीअं रिलीजियस सेवाऊं थी रहियूं आहिनि, जीअं जीव सेवा संस्थान जहिड़ा जेके संस्थाऊं आहिनि, उन्हनि खे असां उतां न्यूयॉर्क मां मदद मोकिले उन्हनि सेवा कार्य में असां जुड़ण जी कोशिशि कंदा आहियूं। आशीष कयो, परिवार जो सुठे नमूने जुड़ंदासीं। हा, धन्यवाद। महेश राम अंकल महेश जयरामाणी भाऊ असां सां गॾु जुड़ियल आहिनि। ऐं जगदीश जी, राम अंकल ऑल योर्स। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त असांजी जेका तारीख़ आहे उनजे बेपनाह सुफ़नि में सिर्फ़ु के शख़्सियतूं आहिनि जेके पंहिंजे स्वार्थ जे घेरे खां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे जातीअ लाइ सोचनि थियूं पियूं। ऐं मूंखे यादि थो अचे त लॻभॻि 94 जे आसपास मां जीव सेवा संस्था सां कंहिं जुड़ियल हुयुसि जॾहिं मुंहिंजी सहयोग टाइम्स इंटरनेशनल मैगज़ीन निकिरंदी जी। त उन जेको साईं जन जो हिकिड़ो पैगाम हो, मूंखे अॼु बि यादि थो अचे त समाज सेवा करणु तमामु सुठो कमु, पर उन में कोई लक्ष्य, कोई मक़सदु, कोई राह ज़रूरी आहे। ऐं उहा राह तव्हांखे साईं हिरदाराम साहिब ॾेखारी आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं पूरे सिंधी समाज खे तव्हां उन राह ते हली करे सुठो कार्य करे रहिया आहियो। ऐं भाऊ जे लाइ मां इहो ई चवंदुसि त असां जेके सिंधी आहियूं पंहिंजे हिन वतन में, हिंदुस्तान पंहिंजो वतन करे सम्झूं था, हिते जे करे असां पंहिंजी संस्कृति या असांजी जेके परंपराऊं आहिनि, असां जेकी सत्यनारायण जी कथा बि हिकु असांजी परंपरा रही आहे, शेवा जो भाउ रहियो आहे, उहो हिते असां करणु असांजे लाइ ईज़ी आहे। पर तव्हां धारियुनि जे जॻह ते वञी करे इहो कार्य कयो आहे, उन लाइ तव्हांखे सैल्यूट आहे। मां जॾहिं जॾहिं आउट ऑफ इंडिया वियो आहियां, घणनि ई हंधि मूं ॾिठो आहे त कीअं उन्हनि जा ॿार उन मर्यादा में रहनि था, कहिड़े नमूने उहे शेवा भाव कनि था। त मूंखे पंहिंजे लाइ अचरज लॻंदो आहे त बॉम्बे ऐं दिल्ली ऐं जेके बिग सिटीज़ आहिनि उन में असांखे किथे कमी आहे। त मां सोचींदुसि त ॿारनि खे ख़ुदि तव्हांजे मंदर में वठी अचो, उते अची करे तव्हांजे ॿारनि खे सभु थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच सतीश जी, महेश जी, थैंक यू सो मच जगदीश काकवानी साहब, थैंक्स अ लॉट। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शिवानी। मां चाहींदुमि सभी महिमान जुड़ियल रहनि, छो त अहिड़ी फनकारा खे हाणे मां घुरायां थो, हुनजे बिना ही शो अधूरो थींदो। ज़रूर 5 मिंट मां टाइम खे वधाए छॾियो आहे, पर मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजो हक़ तव्हां सभिनी ते आहे। हुन हक़ खे मां हर यूज़ कंदो रहंदुमि। चवंदा आहिनि क्षमा बड़नि को चाहिए, छोटनि को उत्पात। त मां नंढो आहियां, मां मस्ती कंदो रहंदुमि, तव्हांजो टाइम 5 मिंट करे फुरे वठंदुमि। ऐं इहो टाइम जेको तव्हां मूंखे ॾियो था, मां विश्वास मञियो, मां अचण वारी पीढ़ीअ लाइ, जेके असां नई जनरेशन अचणी आहे, हुन लाइ मां भगवंती नवाणी तयार करे रहियो आहियां। मां भेण काजल चंदीरामाणी असांखे वाधायूं ॾिनियूं आहिनि। असां भेण काजल चंदीरामाणी, मंजूश्री आसूदाणी जहिड़ा कलाकार तयार करे रहिया आहियूं। मां चाहींदुमि दृष्टि खे स्क्रीन ते खणी ईंदा। थैंक यू सो मच। दृष्टि खे प्लीज स्क्रीन ते खणी ईंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। शो एंजॉय कयो तव्हांखे कुझु अॼु सेवा जो कमु सिखण लाइ मिलियो? Am I audible, दृष्टि? Am I audible to you? हाँ, आवाज थोड़ी कट रही है। अभी कट, हेलो, हाणे अचे थो आवाज? ॾिसो वरी, हेलो, मूंखे तव्हांजो एनीवेज मूंखे तव्हांजो आवाज अचे थो। मां पुछां थो शो कीअं लॻो? तव्हां शो एंजॉय कयो? शो में अॼु सिखण लाइ ॾाढो कुझु मिलियो हूंदो। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, ॾाढो सुठो हुयो तव्हांजो शो। मतलब मूंखे त आई एम टू एक्साइटेड टू कम इन टू योर शो।
सो थैंक यू सो मच। ॾाढो वणियो। वाह, त हाणे मूंखे लॻे थो कि शो खे असां हुन मुक़ाम ते खणी अचूं, छो त तव्हांखे ॿुधण लाइ ॾाढी ऑडियंस जुड़ी आहे। जेई मां कल्ह तव्हांजो नालो पोस्टर में रिलीज़ कयो त ॾाढा सारा गुड विशेस मैसेजेस आया मूंखे तव्हांजे लाइ। मां उहे तव्हांखे ॿुधाइण चाहींदुमि। सॼो हिंदुस्तान हींअर दृष्टि खे प्यार करे रहियो आहे ऐं उमेद भरी नज़रुनि सां ॾिसी रहियो आहे हिकिड़ी सुहिणी फनकारा जे रूप में। दृष्टि म्यूज़िक में कीअं आई ज़रूरु ॿुधाईंदी ऐं विच विच में संगीत गीत ॿुधाईंदी हलंदी, वधीक ख़ुशी थींदी। दृष्टि म्यूज़िक में कीअं एंटर थियो, म्यूज़िक इंडस्ट्री में कीअं आई? मां पहिरियों मुंहिंजी संगीत जी शुरूआत, म्यूज़िक जी शुरूआत मुंहिंजे स्कूल में ई थी आहे। त मां 4th स्टैंडर्ड सां मां सिंगिंग कयां थी। त मुंहिंजो सिंगिंग करियर त स्कूल मां ई शुरू थियो आहे, पर हुन खां पोइ मां रियलिटी शोज़ फर्स्ट मां हे मेंशन करे चुकी आहियां। फर्स्ट कॉम्पिटिशन मुंहिंजो सिंधु आइडल हुयो, जंहिंमें मां बि हुयमि और ज्योत्सना दीदी हुयो। त ज्योत्सना दीदी वॉज विनर इन सीनियर कैटेगरी एंड आई वॉज विनर इन जूनियर कैटेगरी। त हुन सां मुंहिंजी सिंधी संगीत जी शुरूआत थी हुई। पर हुन खां पोइ मां रियलिटी शोज़ में पार्टिसिपेट कयो हुयो। त मां भारत की शान, एक्स फैक्टर, हिन प्लेटफॉर्म्स ते बि मां पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾिनो आहे, मतिलबु मां पार्टिसिपेट कयो आहे। त हुन खां पोइ मुंहिंजी जर्नी अॻिते वधी वई, पर हुन खां पोइ मुंहिंजी शादी बि थी वई। बट फॉर्चुनेटली माई फैमिली वॉज लुकिंग फॉर इन लॉज जो म्यूज़िक में अलाउ कनि। यस, एब्सोल्युटली। त हाणे मां नागपुर में आहियां, इन लॉज मूंखे ॾाढो सपोर्ट कंदा आहिनि। क्या बात है, भागन वारा आहियो। इन-लॉस त सभिनि जा ई सपोर्ट कंदा आहिनि, बस नुंहरूं सपोर्ट कनि। असां भॻवान खे इहा ई दुआ कंदासीं। अॼुकल्ह इन-लॉस त सभु सपोर्ट करे ई रहिया आहिनि। दृष्टि, तव्हांखे सभिनि खां सुठो गानो कहिड़ो लॻंदो आहे, सिंधी गानो जेको दर्शकनि खे ॿुधायो? मूंखे ॾाढा सारा मैसेज अची विया आहिनि कि प्लीज़ म्यूज़िक दृष्टि खे चओ कि को गीत ॻाए ॿुधाए। माण्हू तव्हांखे ॻाईंदे ॿुधाइण वधीक पसंदि था कनि, त प्लीज़ तव्हां अगरि चाहियो जेको गीत तव्हांखे सभिनी खां सुठो लॻे। बिल्कुलु। यस। हे गीत मुंहिंजो पहिरियों गीत हुयो, मां सिंधी गीत ॻायो हुयो। मां मुंबई में हुयमि, त घनश्याम वासवानी अंकल सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई फॉर्चुनेटली। त हुनजो ई गीत आहे। त मां हिकिड़ो रोमांटिक सिंधी गीत ॻाइणु चाहींदमि। मां हुनखे वणा हूं, मूंखे वणे। मां हुनखे वणा हूं, मूंखे वणे। अहिड़ो नातो शाल सभिनी सां वणे। मूं तो पीतो प्रेम जो प्यालो, मूं तो पीतो प्रेम जो प्यालो, जंहिं मूंखे कयो मतवालो। मूं त पीती प्रेम जी पिक आ, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ। ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ, ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ, ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ, हो दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ। वाह वाह वाह। तव्हांजी शादीअ खे घणा साल थिया आहिनि? तॾहिं तव्हांजो इहो गानो हले पियो न, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ। मूंखे मुंहिंजी शादीअ खे अॼु 6 साल थी विया आहिनि। हिकु गानो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे कि मूं त कई हुई सिक सां शादी, कोन ख़बर हो थींदी बर्बादी, अलाड़ी अला मूंसां जुल्म थी वियो। खैर एनीवेज़, मां ॾाढो ख़ुशि आहियां। मां पंहिंजी, ॾाढा माण्हू मूंखां पुछंदा आहिनि ही टैटू छाजो आहे? त अॼु मां ऑडियंस खे ॿुधायां थो, हिन टैटू में मां ऋषिका लिखाए रखियो आहे, मुंहिंजी घरवारीअ जो नालो आहे। ऐं मां बि हुन सां ॾाढो प्यार कंदो आहियां। मां हिनखे ढके थो छॾियां, कंहिंजी नज़र न लॻी वञेसि। एनीवेज़, तव्हांखे म्यूज़िक इंडस्ट्री में दृष्टि सभिनि खां वधीक केरु वणंदो आहे, माना आर्टिस्ट वाइज़, फीमेल मेल, मास्टर चंद्र साहब या ॿियो केरु जेको तव्हांखे वणंदो हुजे? तव्हांखे छा लॻंदो आहे कि हुननि खे फॉलो करे तव्हां अॻियां वधी सघो था? अहिड़ो कहिड़ो नालो आहे? असां वटि ॾाढा लेजेंड्स नी, त ऑफकोर्स भगवंती नावाणी जी त आहिनि। त उन्हनि खे मां ॾाढो फॉलो कंदी आहियां। हुन खां पोइ असांजे रिक्रिएशन्स में सिंगर्स आहिनि जेका ॾाढा सुठा वर्क कनि था हाणे। त हुनमें मूंखे मंजूश्री दी ॾाढी वणंदी आहे। त मूंखे मंजूश्री दी, बिकॉज़ शी हैज़ मोस्टली द सिमिलर टोन
which I have. So I really follow her, and she's an idol. उन खां पोइ जतिन उदासी is also great. तव्हां बि great आहियो. न मां ॻाईंदो कोन आहियां, मूंखे ॻाइण में 2 पुरस्कार मिलिया, हिकु वॾो हिकु नंढो. You are a great anchor. You are a great anchor. थैंक यू सो मच. तव्हां सभु एॾो प्यार था ॾियो, मूंखे वरी नया वॻा वठी अचणा पवंदा, रोज़ नओं वॻा वठाइण टेंशन थी पियो आहे मूंखे. एनीवेज़, दृष्टि, लाइफ में ॾाढा सारा ऑप्शन हूंदा आहिनि. तव्हांजी लाइफ में बि आया हूंदा, मुंहिंजी लाइफ में जॉब जो ऑप्शन हो. तव्हां एज़ अ सिंगिंग अची विया, सिंगिंग एक्सेप्ट करे छॾी, ऐं हींअर मां ॾिसंदो आहियां ॾाढे सारे शोज़ में मां तव्हांखे ॿुधो बि आहे, तव्हांखे लाइव बि मां ॿुधो आहे. हिकु प्रोग्राम असां शायदि इफ आई एम नॉट रॉन्ग आगरा में असां या बनारस में असां गॾु हुआसीं, अगरि ग़लति न आहियां मां त. के शहर में. हा. त मां चाहियां थो कि हिन म्यूज़िक में तव्हां फ्यूचर किथे था ॾिसो, तव्हांखे छा थो लॻे कि कहिड़ा माइलस्टोन आहिनि जेके तव्हांखे अचीव करणा आहिनि? मुंहिंजो हिकिड़ो ई टारगेट हूंदो आहे, फर्स्ट ऑफ ऑल दैट आई सिंग गुड म्यूज़िक. मुंहिंजो हेतिरो टारगेट कान्हे कि मां हिते पहुचम न. मुंहिंजो टारगेट आहे कि मां सुठो ॻायां, ऑडियंस मूंखे लाइक करे. मतलब हे न हुजे कि हा ठीक सिंगर आहे, मतलब मूंखे लॻे त सुठी सिंगर आहे, मतलब मूंखे बस हीअं ॿुधण में अचे थो त मां सैटिस्फाइड आहियां. त मुंहिंजो अहिड़ो कोई टारगेट कान्हे, बट मूंखे सुहिणो ॻाइणो आहे. सुहिणो ॻाइणो आहे, सुठो ॻाइणो आहे. सुहिणो ॻाइण लाइ तव्हांखे, जीअं त तव्हां हींअर मूंखे रोमेंटिक सॉन्ग ॿुधायो, ॿिया मूड हूंदा आहिनि सिंगिंग जा, ॿियो कंहिं मूड जो को गानो ॿुधाइण चाहियो दर्शकनि खे, दर्शक तव्हांजी सिंगिंग खे ॾाढो पसंदि करे रहिया आहिनि ऐं ॾाढा सुठा कमेंट्स अची रहिया आहिनि, ॿियो को गीत जेको तव्हांखे वणे दर्शकनि लाइ? बिल्कुलु. त मां हिकिड़ो गरबा वर्जन ॻाइण चाहींदमि. ॻायो. मां अॼु गरबा वारा कपिड़ा पाता आहिनि, हाणे मां नचंदमि. ईअं तव्हां ॻायो. यस, मल्टी कलर. यस, मल्टी कलर. बिल्कुलु. मां दुकान ते जेॾी महिल ही कुर्तो वठण वियमि त मां चयोमांसि कुझु लाल दो, कुझु नीला दो, त हुन अहिड़ो कढी ॾिनई, चई आपको सब इसी में ही मिलेगा, ये ले जाओ. त मल्टी कलर कुर्तो मां अॼु पाए छॾियो आहे. तव्हांखे पतो हुयो कि मां गरबा ॻाईंदमि, त हिन जे करे तव्हां हीअ थोरो प्रिपरेशन. मूंखे राति जो सपननि में ईंदो आहे कि अॼु छा हलण वारो आहे, त गरबा जी प्रिपरेशन तयार आहे, तव्हां प्लीज़ कयो. बिल्कुलु. पखियड़ा तू वन उडामी झूले लाल ते. पखियड़ा तू वन उडामी झूले लाल ते. सिक संदेशा भेज मुंहिंजो झूले लाल खे. सिक संदेशा भेज मुंहिंजो झूले लाल खे. पखियड़ा हो पखियड़ा. आयुला झूलेलाल. सभई जो झूलेलाल. अरमाही पूरो थे तू जो मिलियो मूंखे, ॿी कोई ख्वाहिश दिल जी नाहे. अरमाही पूरो थे तू जो मिलियो मूंखे, हिकिड़ी ही ख्वाहिश दिल जी आहे. मिलियो तुंहिंजो संग, हो प्यार वारो रंग, पातो आ मां तोखे. हीअ मन जी रही वन संग, पातो आ मां तोखे. तुंहिंजो असर मूं ते अहिड़ो थियो, मां विसरी वयमि ही जहां. मां तुंहिंजो आहियां, तू मुंहिंजी आहीं, दीवानी बनी तोखे निहारिया सॼी रात रे. मां तुंहिंजी आहियां, तू मुंहिंजो आहीं, दीवानी बनी तोखे निहारिया सॼी रात रे.
क्या बात है मां तुंहिंजो आहियां तूं मुंहिंजी आई दीवानी मां हिकिड़ी शाल कढी रखी हुई तव्हां मौक़ो ॾिनो पाइण लाइ भॻवान तव्हांखे वॾी हयाती ॾे तव्हां मूंखे ख़बर कोन्हे इहो कुझु थियण वारो आहे पर थैंक यू सो मच दोस्तो अगरि तव्हांखे दृष्टि जी सिंगिंग वणी रही आहे तव्हांखे फ्यूचर जो हिकिड़ो वॾो स्टार ॾिसण थो अचे दृष्टि हींअर बि स्टार आहे पर अचण वारो टाइम दृष्टि जो आहे तव्हां कमेंट में यस लिखो यस लिखणु छो त सवलो आहे इन करे मां चाहींदो आहियां तव्हांखे सेवा कार्य वणनि था त यस लिखो सिंधी सेवा में अॻियां आहिनि त यस लिखो ऐं तव्हां दृष्टि खे लाइक कयो था तॾहिं बि यस लिखो दृष्टि बिफोर वी साइन ऑफ असां अञा ॻाल्हियूं करणियूं आहिनि मां बसि हिकिड़ो ॿियो सवाल पुछण थो चाहियां कि तव्हां त सिंगिंग में अची विया तव्हां सुठो ॻाए बि रहिया आहियो भॻवान जी कृपा सां पर ॾाढा सारा अपकमिंग आर्टिस्ट अञा बि आहिनि जेके तव्हां खां पोइ तयारी करे रहिया आहिनि ऐं ॾाढे शोज़ में अचो था उन्हनि खे छा तव्हां टिप ॾियणु चाहींदा छो त हिकु सीनियर आर्टिस्ट त ॿुधाए सघे थो कि हीअं कजे पर तव्हां ऑन दी प्रोसेस आहियो यू आर ऑल्सो ऑन दी प्रोसेस जीअं मां प्रोसेस में आहियां तीअं तव्हां प्रोसेस में आहियो त केतिरा स्ट्रगल आहे छा आहे उन्हनि आर्टिस्ट लाइ हिकिड़ो मैसेज प्लीज़ यंग आर्टिस्ट खे मुंहिंजो हिकिड़ो ई मैसेज आहे कि तव्हां तव्हांजो बेस्ट ॾियो हे इंडस्ट्री स्पेशली इन आर सिंधी कल्चर त हे हिकिड़ी हूंदी आहे न असांजी स्पेशलाइजेशन हूंदी आहे त बिकॉज इट इज़ आवर मदर टंग त सिंधी फील्ड असांखे एक्सेप्ट कंदी और असांखे हिकिड़ो कमु करिणो आहे कि असांखे सुठो ॻाइणो आहे असांजो हिकिड़ो बेस्ट कॉन्ट्रीब्यूशन ॾियणो आहे असांजी मदर टंग खे जेके बि यंग आर्टिस्ट या जेके बि यंग जनरेशन जेका सिंधी लर्न करनि था बिकॉज हुननि जो ॿोली में बि हाणे सिंधी थोड़ी घटि आहे जीअं मां बि हाणे लर्न कयां थी इन लॉस मतिलबु मैरिज खां पोइ मां सिंधी कॉन्वर्सेशन में वधीक अचां थी एंड आई एम लर्निंग सिंधी तीअं ई मूंखे ईअं लॻंदो आहे कि हुननि जो बि ओतिरो कॉन्ट्रीब्यूशन हुजणु खपे सिंधी कल्चर में सिंधी मदर टंग में ऐं असां बि सुहिणो ॻायूं और असांजो कॉन्ट्रीब्यूशन बस हेतिरो ई खपे सिंधी इंडस्ट्री खे एंड आई एम श्योर सिंधी इंडस्ट्री विल एक्सेप्ट अस द वे दे आर एक्सेप्टिंग लेजेंड्स एंड म्यूजिशियंस वेरी ट्रू Oh, come on. Thank you so much. Thank you so much in English. मूंखे एतिरी इंडिया में वधीक कोन ॻाल्हाए सघंदुमि एतिरी इंडिया वंस अगेन थैंक यू सो मच तव्हांजा हस्बैंड अगरि पासे में वेठा हुजनि त असांखे हाय चवनि असां ॾिसणु चाहींदासीं इट्स अ सरप्राइज ओके Oh, yes, yes, he's coming. by the way Hello, sir. Thank you so much for supporting wonderful artists of Sindhi community. तव्हांजा लख थोड़ा ऐं ईअं प्लीज सपोर्ट कजो एड़ा सिंगर हुजनि त केरु सपोर्ट न करे क्या बात है ऐं वरी मथां घरारी हुजे त ऑप्शन कोन बचंदो आहे हां मुंहिंजे लाइ सोचो मूंखे केतिरो एंटरटेनमेंट मिलंदो हूंदो ऐं इट्स वेरी ब्यूटीफुल फॉर मी गुड फॉर मी सो आई लव इट थैंक यू सो मच ऑन स्क्रीन त ईअं ई चवणो पवंदो न सर जस्ट जोकिंग आगे मूंखे ख़बर आहे भई तव्हां सुठो ॻाईंदा आहियो छो न घोट प्यार कोन कंदो त केरु प्यार कंदो त घोट ई प्यार कंदो थैंक यू सो मच जोड़ण लाइ हा न ठीकु आहे न त 20 साल पहिरीं हिन जो सुभाउ थोरी मटिजंदो सुभाउ त सेम ई रहंदो न भाऊ थैंक यू सो मच जोड़ण लाइ दृष्टि जुड़ी रहिजो मां चाहींदुमि हिकिड़ो सिंधी मैशअप सां गॾु क्लोज कंदासीं जगदीश काकवाणी साहब खे 1 मिंट लाइ स्क्रीन ते खणी अचो प्लीज जगदीश काकवाणी साहब अगरि जुड़ियल हुजनि त हाँ साईं जय झूलेलाल जय झूलेलाल जगदीश भाई मूंखां मिस थियो मां भाभी जन जो दर्शन करण पियो चाहियां अगरि हुजे पासे में त छो त अर्धांगिनी थींदी आहे जेकी पूरो सपोर्ट कंदी आहे भाभी जी अगरि हुजे त प्लीज मुंहिंजो हीअं दृष्टि खे ॾिसी मूंखे यादि आयो यस हा भाभी हरिओम जय झूलेलाल तव्हांजा लख थोड़ा भाउजन खे सपोर्ट कयो अथव ऐं सिंधी समाज कीअं अॻियां खणी था वञो थैंक यू सो मच भाभी थैंक यू भई जेके बि असां सेवा जा कार्य करे रहिया आहियूं पूरो साथ मुंहिंजी वाइफ जो रीटा जो आहे सत्यनारायण मंदिर में बि ऐं असांजे परिवार जे वॾनि जी सेवा में पूरो क्रेडिट आहे रीटा खे वञे पियो थैंक यू सो मच जगदीश जी मां चाहींदुमि दृष्टि खे स्क्रीन ते खणी अचूं सभिनी महिमाननि खे जेके जुड़ियल आहिनि डॉक्टर राम जवाराणी साहब असांजे शो जा एडवाइज़र मेंटर और जिन जी किताब जो हींअर असां कल्ह विमोचन कयोसीं वर्ल्ड वाइड माण्हुनि ताईं पहुचंदी पंकज आडवाणी साहब किशोर अजवाणी साहब ऐं निशा जी सतीश जी मिली करे हिन किताब खे विमोचित कयो सिंधियत एंड यूथ जा जेके असांजा ऑथर आहिनि महेश दरामाणी साहब दृष्टि मां चाहींदुमि आख़िरी 1 मिंट मैशअप सां गॾु असां क्लोज कयूं ऐं दर्शको तव्हांजे लाइ हिकिड़ी वॾी इंफॉर्मेशन आहे जेकी शो क्लोजिंग ते मां ॾींदुमि हुन खां पहिरीं दृष्टि ऐं तव्हां सभु 1 मिंट मस्ती आयोलाल झूलेलाल जी धुनी महेश भाऊ माण्हू तव्हांखे ॾिसी सघनि था ऐं पृथ्वी भाई तव्हां सां मां 1 मिंट ॻाल्हाईंदुमि पहिरीं झूलेलाल जी धुनी थी वञे तव्हां सां कमिटमेंट आहे उहो 1 मिंट असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर दृष्टि पहिरीं तव्हांजे झूलेलाल जी धुनी दृष्टि प्लीज जी यस हिकिड़ो मां गीत बिकॉज़ आई एम अ सिंधी आई एम अ प्राउड सिंधी त मां हिकिड़ो गीत सिंधी
लाइ मां ॻाईंदमि, हुन खां पोइ झूलेलाल सां एंड कंदमि। बिल्कुलु, जीअं तव्हांखे सुठो लॻे। सभु ॼणा असां इहो गीत इंजॉय कंदासीं। मनीष दलवी साहब स्क्रीन ते अचनि, उहे बि हिन शो जा पिलर आहिनि, उन्हनि जे बिना ही शो अधूरो आहे। टेक्निकली पूरो साउंड DDF एडवर्टाइजिंग असां डिजिटल पार्टनर आहिनि। सभु ॼणा मिली करे हिन शो खे कंप्लीट कंदासीं। यस, 1 मिंट लाइ मूंखे बैक स्टेज खणिजो, बाक़ी सभु ॼणा ऑनलाइन रहंदा। दृष्टि ऑल योर्स। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तहखे मकिया विसारिया, जिंद जान तह सवारिया, जंहिंमें दुनिया मोखे पींगे में मारोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। आयो लाल झूलेलाल, आयो लाल सभई चो झूलेलाल। हिकिड़ो झूलेलाल जो गानो। हो लाल मुंहिंजी पत रखजे भला झूलेलाल, लाल मुंहिंजी पत रखजे भला झूलेलाल, सिंधड़ी दा सेवड़दा सखी शाबास कलंदर, अली दम दम अंदर, दमादम मस्त कलंदर, सखी शाबाश कलंदर। हो लाल मुझी पत रखजे भला झूलेलाल, सिंधड़ी दा सेवड़दा सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम दम दे अंदर। थैंक यू सो मच दृष्टि, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां वाकई हिन शो खे कंप्लीट कयो दोस्तों। झूलेलाल झूलेलाल, थैंक यू सो मच। राम साहब, सतीश जी, सभिनी जा बेड़ा पार। राम साहब कुछ चवण पिया चाहिनि? राम सर प्लीज। न बसि खे तमामु साईं सुठो आवाज़ आहे, ऐं इहे जेको गायकी आहे या मौसीक़ी, इहो हिकु भॻवान जी परमात्मा जी तपस्या आहे, ऐं हुन तपस्या जो नालो आहे रियाज़। जेतिरो वधीक रियाज़ कंदा एतिरो तव्हांजो आवाज़ निकिरंदो। ऐं इहो हिकु हक़ीक़त आहे त हिकु गीत हज़ारनि लखनि माण्हुनि जी उसाट मिटाए थो छॾे, प्यास मिटाए थो। खाधो भले हिकु माण्हू मिटाईंदो, पर इहो गीत जेको आहे तव्हां जेके गायो था, हज़ारनि माण्हुनि जी हुन में तृप्ति थिए थी। परमात्मा तव्हां आहे, तव्हां रियाज़ कंदा रहो ऐं सभु मंज़िलूं तय कंदा। बिल्कुलु, थैंक यू सो मच। निशा मैम, वन कमेंट फ्रॉम योर साइड। मां चाहींदमि असांजे लाइ, पृथ्वी भाई लाइ, दृष्टि लाइ, जिन हेॾो सुठो हिन प्रोग्राम खे एंटरटेन कयो। निशा मैम, सतीश जी, ऑल योर्स। थैंक यू सो मच प्रोग्राम में अचण जे लाइ, ऐं तव्हां एतिरी सभु सेवा करे रहिया आहियो। थैंक यू सो मच। एंड दृष्टि, यू आर सो क्यूट एंड यू सिंग सो वेल। ऐं मां राम जवाहरानी साहब सां बिल्कुलु सहमत आहियां। सुख में दुख में सिंधियत खे फैलाइण जे लाइ संगीत ॾाढी ज़रूरी शइ आहे। एंड यू आर डूइंग इट वेरी वेल। कीप इट अप। यस, पृथ्वी जी वाकई असांखे ॾाढो विंदरायो। यस, यू आर दैट तड़का, नमक मिर्च का तड़का। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। हाल मां चाहींदमि सभिनि खे। यस, थैंक्स टू लो दोस्तों। तव्हां ॾिसी रहिया सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंस लाइव आजकल वीकली विद मोहित शिवानी। पृथ्वी भाई ऐं मां 1 मिंट लाइ स्क्रीन ते, ऐं तंहिंखां पोइ इन्फॉर्मेशन जो पोइ असां साइन ऑफ कंदासीं। पृथ्वी जी, हा सर, 1 मिंट जेको तव्हां सां कमिटमेंट आहे उहो। साईं, अहिड़ो मज़ो अची वियो तव्हां जो माउ जी ॻाल्हि कई। मां कॾहिं कॾहिं ॾाढो भावुक माण्हू बि आहियां। मुंहिंजा वीडियो में कॉमेडी बि हूंदी आहे, इमोशनल मैसेज बि हूंदा आहिनि। पोइ ॾाढो महेश दरियाराम रामनी साहब जेका संतनि जी महिमा ॿुधाई, माउ पीउ जे बारे में चयूं, मूंखे एॾो सुठो लॻो आहे जो। ऐं मां हिकु दफ़ो हिकिड़ो वीडियो ठाहियो, उन में मां इहो चवंदो आहियां कि जेको असांजा माता पिता उन्हनि असांखे हिते इस्टेब्लिश कयो, ऐं ॿिज पाण खे फना कयो। ॿिज खे कोई ध्यानु न ॾींदो आहे, वण खे ॾिसंदो आहे, उन में अंब ॾिसंदो आहे लॻल, पर ॿिज जेको फना थींदो आहे। अॼु असां जेके ॾिखाम था अचूं, अॼु असां उन जे करे आहियूं, ॿिजनि जे करे आहियूं। पंहिंजे माउ पीउ खे ॿियो कुझु न ॾियो, थोरी देरि उन्हनि सां गॾु वेहंदा कयो। मां वेनिती थो कयां सभिनी सां, जेके इहे सभु शो ॾिसी रहिया आहिनि, महान शो ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजे माउ पीउ खे ॿेली अधु कलाकु समय, कलाकु रोज़ु ॾींदा कयो। उन्हनि सां गॾु वञी करे वेहंदा कयो। उन्हनि खे ॿियो कुझु बि न खपे, ख़ाली वेहंदा कयो उन्हनि सां गॾु।
क्या बात है, थैंक यू सो मच। जय झूलेलाल। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शेवानी। जे त सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी तव्हां हर नालो ॿुधंदा पर उहो अहिड़ो ब्रांड आहे जेको 75 कंट्रीज़ यूरोपियन कंट्रीज़ में पंहिंजी सेवाऊं ॾेई रहियो आहे। बिज़नेस त हर को कंदो आहे, सेवा घटि कंदा आहिनि। सेवा उहा थींदी आहे बिज़नेस में अगरि क्रेडिबिलिटी सां गॾु सुठो डिलीवर कयूं, असांजो प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट डिलीवर थी वञे त उहा सेवा जो रूप खणी वठंदी आहे। त अगरि केरु जुड़णु चाहे तो सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी असांजी हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे फॉर डिस्ट्रीब्यूशन इन योर कंट्री यू कैन कॉन्टेक्ट। असांजो ईमेल आहे info@sogo.es और असांजो फोन नंबर आहे 003493595066। अगर तव्हां जुड़णु चाहियो त फोन करे सघो था, ईमेल करे सघो था। सोगो हमेशह तव्हां सां जुड़ण लाइ तयार आहे। बिज़नेस अपॉर्चुनिटीज़ ॿिन्ही लाइ आहिनि, टू वे कम्युनिकेशन आहे, विन विन आहे। त थैंक यू सो मच। असां सोगो जे बारे में, हेल्थ में, होम अप्लायंसिस में हिकु अहिड़ो नालो जेको क्रेडिबल आहे। मां वरी थो चवां बिज़नेस सभु कंदा आहिनि, सेवा बिज़नेस में घटि माण्हू कंदा आहिनि। त क्रेडिबिलिटी लाइ असां मिस्टर सतीश जी खे, निशा जी खे सैल्यूट था कयूं। ऐं वरी तव्हां सां जुड़ंदासीं हिकिड़ी इंफॉर्मेशन जेके मूंखे तव्हांखे ॾियणी हुई। दोस्तों तव्हां हिन शो खे प्यार था कयो, छंछरु आर्तवार फन, नॉलेज, सेवा सभु कुझु खणी ईंदो आहियां। पर हिकु असांजे समाज जी बीमारी न चवां, हिकिड़ी अवेयरनेस जी कमी जे कारण हिकिड़ी समस्या थी वञे। का घणनि ॿारनि खे थैलेसीमिया जी प्रॉब्लम थी थिए। त मूंखे ॾाढा सारा फोन अचनि पिया, ॾाढा सारा ईमेल, ॾाढा सारा मैसेजेस आया कि मूंखे हिकिड़ो अवेयरनेस शो करणु खपे। त मां छंछरु आर्तवार जे फॉर्मेट में हुनखे खणी अचणु चाहियो। पर असां जेॾीमहिल असांजी एडवाइज़री टीम सां डिस्कस कयोसीं त असां हुन निष्कर्ष ते पहुतासीं कि फन एंटरटेनमेंट खे हिकु पासे रखंदे असां थैलेसीमिया ते हिकिड़ो स्पेशल शो करण वारा आहियूं। हिन विस्पति ते थर्सडे ॾींहुं असां कंदासीं थैलेसीमिया स्पेशल, जंहिंमें अवेयरनेस हूंदी, वर्ल्ड वाइड डॉक्टर्स जुड़ंदा, एक्सपर्ट्स जुड़ंदा ऐं थैलेसीमिया ते असां ॻाल्हाईंदासीं। हिंदुस्तान में केतिरा वॾा माण्हू, केतिरा सेवा कार्य, घणा माण्हू हिन प्रॉब्लम सां पीड़ित न चवां, मां चवां तो इहा बीमारी कोन्हे, हिकिड़ी अवेयरनेस जी कमी जे कारण असां कंहिंजे भॻवान कंहिंखे कीअं ॾिए थो। त दोस्तो असां थैलेसीमिया ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन ते चर्चा कंदासीं कि अचण वारी पीढ़ी हिन समस्या ते न पहुचूं, के नमूने असां हिन ताईं न पहुची करे ऐं ॿियनि माण्हुनि खे अवेयर कयूं, हेल्प कयूं। ब्लड डोनेशन हिकु पंहिंजो वॾो सेवा जो कमु आहे, ॾाढा माण्हू कंदा आहिनि। त थैलेसीमिया स्पेशल हिन विस्पति ते शाम जो 7 खां 8 सां जुड़ंदासीं। वर्ल्ड वाइड डॉक्टर्स जो हिकिड़ो वॾो पैनल मां खणी थो अचां तव्हांजे साम्हूं। सेक्रेटरीज़ बि हूंदा, डॉक्टर्स बि हूंदा, जेके थैलेसीमिया जा परिवार जेके आहिनि उन्हनि खे बि असां जोड़ींदासीं। ऐं ॾाढा सारा NGOs हिन ते कमु करे रहिया आहिनि, उन NGOs खे वर्ल्ड वाइड असां जोड़ंदासीं। थैंक यू सो मच जुड़ण लाइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शेवानी। मिलंदासीं छंछरु आर्तवार खां पहिरीं विस्पति ॾींहुं शाम जो 7 खां 8। जय झूलेलाल। कमेंट कयो, शेयर कयो, हिन शो खे वधीक माण्हुनि ताईं पहुचायो, छो त तव्हां आहियो त असां आहियूं ऐं तव्हां शेयर कंदव तॾहिं त वरी छंछरु ॾींहुं अची चवंदुमि कि तव्हांजा लख थोड़ा कि तव्हां शेयर कयो। थैंक्स अ लॉट। जिंदाबाद। दृष्टि थैंक यू, पृथ्वी जी थैंक यू सो मच, थैंक यू सो मच।